अॼु जी जेका रेसिपी आहे उहा बि तमामु मज़ेदार आहे। गर्मियुनि जा ॾींहं आहिनि ऐं दाल चांवर उहे बि इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। ऐं अॼु जी जेका दाल आहे, जेकॾहिं तव्हांखे दाल पसंदि न बि आहे त अॼु वारी जेका रेसिपी आहे उहा तव्हां ट्राए करे ॾिसिजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। मखनी दाल था ठाहियूं ऐं इन सां गॾु भगरियल राइस कंदासीं। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन इलाही मज़ेदार आहे ऐं तमामु ज़बरदस्त इहा दाल थींदी आहे। डिफरेंट दालनि सां गॾु इन रेसिपी खे फॉलो कयो वेंदो आहे। अॼु असां इनखे कारी दाल सां गॾु ठाहींदासीं। इनखे मलका मसूर बि चइबो आहे, इनखे कारी दाल बि चइबो आहे ऐं मलका मसूर, कारी दाल वग़ैरह काफ़ी सारे नालनि सां इनखे मुखातिबु कयो वेंदो आहे। त अॼु इहा दाल था ठाहियूं। इनखे अवल तव्हां पुसाए रखो, एटलीस्ट 30 मिनट्स तव्हां इनखे पुसाए रखो ऐं इन खां बाद में जेका रेसिपी आहे उनखे तव्हां फॉलो कयो। अच्छा, हिते थोरो जेको पाणी आहे उहो बि मां बॉइल करण जे लाइ रखियो आहे ऐं इन में मां ऐड थी कयां इहा भुॻल दाल, जंहिंखे तव्हां अवल वॉश कयो ऐं वॉश करण खां बाद में हिनखे एटलीस्ट 15 मिंटनि ताईं तव्हां भॼाए रखो त जीअं इन जो जेको कुकिंग टाइम आहे उहो बि इलाही घटि थी वेंदो। ऐं बिल्कुलु सिंपल तरीक़े सां कुझु मसालनि सां गॾु इनखे बॉइल कंदासीं ऐं उन खां बाद में हिकिड़ो इन जो मसालो तयारु कंदासीं, जंहिंमें टमाटा आहिनि, जंहिंमें सावा मिर्च आहिनि, थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में वेंदो ऐं उन जो मसालो चङी तरह भुञी करे उहो दाल में ऐड कंदासीं ऐं लास्ट में हिन में शामिलु कंदासीं थोरी कसूरी मेथी ऐं क्रीम। पैकेट जी क्रीम बि तव्हां यूज़ करे सघो था ऐं जेका फ्रेश मलाई हूंदी आहे उहा बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। कसूरी मेथी ऐं मलाई जो कॉम्बिनेशन बि इलाही मज़ेदार हूंदो आहे। त पाणी हिते बॉइल थो थिए, इन में ऐड था कयूं पंहिंजी भुॻल या जंहिंखे तव्हां पुसाए रखंदव उहा दाल। त हे जेको पाणी आहे इनखे असां उछलाए था छॾियूं। चलो जी, ऐड था कयूं इहा दाल। अच्छा, मलका मसूर जी जेका भुॻल दाल हुई उहा असां हिन पाणीअ में ऐड कईसीं। पाणी असां रखियो हुसीं त बॉइल थिए थोरो। हाणे इन में कुझु जेके स्पाइसिस आहिनि उहे शामिलु था कयूं, जंहिंमें लूणु, मिर्च ऐं हल्दी। बसि हेड्र इहे 3 शयूं असां हिन में शामिलु कंदासीं। त ऐड था कयूं ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर पंहिंजे हस्बे ज़रूरत। मां 1 टीस्पून इन में ऐड थी कयां। अच्छा, इन सां गॾोगॾु इन में ऐड था कयूं हेड्र ऐं लूणु शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। चलो, हे अची वई 1/2 टीस्पून हेड्र असां इन में शामिलु कईसीं। दाल में सुठी लॻंदी आहे ऐं इन सां गॾोगॾु इन में ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत। मखनी दाल असां ठाहियूं पिया। अच्छा, लूणु 1 टीस्पून ऐड कंदासीं लूणु। अच्छा, थोरी दाल ॻरी वेंदी त उन खां पोइ ते इनखे थोरो चिमचो हलाए गोल ऐं चङी तरह दाल जॾहिं मैश थी वेंदी त उन खां बाद में हिन जो जेको मसालो तयारु कंदासीं ऐं उहो मसालो असां हिन में ऐड कंदासीं। पर हाणे दाल खे ॻरण जे लाइ असां रखी छॾियो आहे त हिन तरफ़ अची था वञूं ऐं जेके असांजा भगरियल राइस आहिनि उहे तयारु कंदासीं। अच्छा, उन जे लाइ थोरा सावा मिर्च, थोरो गरम मसालो असां शामिलु कंदासीं ऐं अगेन जेके चांवर आहिनि उहे असांजा पुसियल आहिनि, नंढड़ा फोटा इलाही सुठा लॻंदा आहिनि, उहे ऐड कंदासीं। थोरा कड़ी पत्ता असां हिन में शामिलु कंदासीं ऐं जॾहिं सुठे तरीक़े सां ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ राइस जे हिसाब सां पाणी, अगरि 1/2 kg तव्हांजा राइस आहिनि त तक़रीबन 1 kg तव्हां हिन में पाणी शामिलु कयो ऐं उन खां बाद में चांवरनि खे कुक करण जे लाइ रखी छॾींदासीं। लूणु तव्हां हिन में ऐड कंदव हस्बे ज़रूरत। त हे अची वियो असांजो हिकिड़ो थोरो वेकिरो पैन इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजा चांवर सुठे तरीक़े सां कुक थी वञनि। जेकॾहिं तव्हांजा चांवर सुठा कुक न थींदा आहिनि त थी सघे थो त जेको तव्हांजो पैन हुजे उहो चांवरनि जे लाइ सूटेबल न हुजे। त चांवर हमेशह थोरे फैलियल देगड़ी या कढ़ाई उन में तयारु कयो। अच्छा, थोरा मां हिन में ऐड थी कयां कड़ी पत्ता। अञा स्टोव ऑन न कयो अथसीं पर कुझु भगार जा अज्जा शामिलु करे पोइ असां हिन जो जेको स्टोव आहे उहो ऑन था कयूं।
अच्छा थोड़ा मां हिन में ऐड कंदमि सावा मिर्च, मां हिन में ऐड कंदमि सुर्ख बसर। ऐं जेकॾहिं तव्हां वटि न हुजनि त पहिरियों स्टेप तव्हां इहो ई कजो त कुझु जेके बसर आहिनि, हिकिड़ो वॾे साइज़ जो बसर काफ़ी हूंदो जेकॾहिं हाफ kg तव्हां राइस जो इस्तेमालु था कयो। ऐं उन में ऐड कंदासीं हिकिड़ो वॾो बसर, उनखे सुर्ख कयो ऐं सुर्ख करण खां बाद में तव्हां इहे अज्जा ऐड कजो जेके मां हींअर ऐड थी कयां। थोरो कड़ी पत्ता, अची विया हिन में सावा मिर्च, इन सां गॾु मां हिन में शामिलु कंदमि ज़ीरो, हे अची वियो असां वटि ज़ीरो। असां ऐड था कयूं हिकिड़ो टीस्पून। थोरो इन में ऐड कंदासीं साबित गरम मसालो, जंहिंमें थोरी हिकिड़ी दालचीनी जो टुकुर आहे, थोरो थोरो ऐड कंदासीं, इलाही गरम मसालो न। 2 खां 3 ऐड कंदासीं लौंग, ऐं ईअं ई 3-4 कारा मिर्च, हिकिड़ो नंढिड़ो बादियान जो गुल, ऐं नंढिड़ो फोटो मां हिन में शामिलु कंदमि 2। ख़ुशबू इलाही सुठी ईंदी आहे। हे नंढिड़ा फोटा हिन में ऐड था कयूं। अच्छा ऑयल असां इन में ऐड कंदासीं हाफ कप। हाफ kg चांवरनि जे लाइ अधु कप ऑयल बिल्कुलु मुनासिबु हूंदो आहे। इन में मां ऐड थी कयां थोरा सुर्ख बसर, बस हाणे असां इन में शामिलु कंदासीं ऑयल।